हेलो दोस्तों, पहिरियां त असांजे चैनल खे सपोर्ट कयो ताकि पंहिंजी महिनत कामयाब थिए। तव्हांजे सब्सक्राइब करण सां ही हैकर जी ज़िंदगी ते ठहियल फिल्म तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ही हिकु बहितरीनु फिल्म आहे। हू एम आहे क्राइम ड्रामा मिस्टरी जंहिंजो एक्सप्लेन कंदासीं। 2014 में आयल फिल्म जो रेटेड 7.5 आहे। वीडियोस खे ज़रूरु ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। वीडियो खे लाइक कमेंट शेयर भी कयो। अचो त फिल्म खे शुरू कयूं। कहानी जी शुरुआत में एक छोकरो ॾेखारियो वेंदो जेको हिन रूम में वेंदो आहे जिथे 3 लाशूं पियल हूंदियूं आहिनि। उतां ई गोली जो कवर खणंदो ऐं पंहिंजे पाण खां पुछंदो आहे त हू एम आहे ऐं पाण ई जवाबु ॾींदो आहे आई एम बेंजामिन। असल में बेंजामिन हिकु वॾो हैकर हूंदो आहे। इंटरनेट जी दुनिया में हुनजो नालो बेंजामिन हूंदो आहे। ईअं ई बेंजामिन हिकु ऑफिस में वेंदो आहे। उते हुनजी मुलाक़ात हिकु डिटेक्टर सां थींदी। उहा चवंदी आहे तूं मूंसां मिलण थी चाहें, तूं मूंसां छो थी मिलणु चाहें। बेंजामिन चवंदो आहे त आऊं अहिड़ी दुनिया में क़ाबू थी वियो आहियां न जंहिंजी आख़िरत आहे न ई कामयाबी। ऐं कहानी हितां खां पोइते हली वेंदी आहे। बेंजामिन हिकु हिना खे ॿुधाईंदो आहे आऊं नंढपण खां वठी आऊं सुपरमैन थियण ते चाहियो। आऊं कमु उहो करण ते चाहियो जेको ॿियो केरु न करे सघे। ईअं ई मूं वटि बि हिकु कहानी आहे। जॾहिं आऊं पैदा थियुसि त मुंहिंजो पीउ हमेशह जे लाइ छॾे उहो फ्रांस वियो हलियो। जॾहिं आऊं 8 सालनि जो थियो हुउसि मुंहिंजी माउ ख़ुदकुशी करे छॾी। मुंहिंजे ॾाॾी जो पीउ ॿिए वर्ल्ड वार जंग में जॾहिं हू मारिजी वियो पर हू त न आयो पर गोलियुनि जा कवर ज़रूरु आया। जी मां जे मरण खां पोइ मूंखे ॾाॾीअ संभालियो। कहानी वरी उते साॻे वक़्त में हिनखे चवंदी आहे आऊं का डॉक्टर न आहियां, तूं मूंखे हैकर फ्रेंड्स ऐं मिस्टर एक्स जे बारे में ॿुधा। असल में मिस्टर एक्स फ्रेंड्स ग्रुप जो मेंबर आहे जेको रूस जो वॾे में वॾो हैकर ग्रुप आहे। इन ग्रुप में 4 मेंबर आहिनि ऐं मिस्टर एक्स सभिनि खां वॾे में वॾो हैकर हूंदो आहे पर उन जे बारे में केरु बि नथो ॼाणे। डार्कनेट इंटरनेट जी उहा दुनिया आहे जिथे सभु कारा कम थींदा आहिनि, जिथे केरु कंहिंखे ट्रैक नथो करे सघे। बेंजामिन हिन खे चवंदो आहे तव्हां अगरि मिस्टर एक्स खे पकड़णु चाहियो था मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ध्यान सां ॿुधो। हू चवे थो मूं 14 साल जी उमिरि में कंप्यूटर हलायो ऐं मूं प्रोग्रामिंग सिखी पर मूं पहिरीं दफ़ो कंहिं सिस्टम खे हैक कयो। मूंखे इंटरनेट जी अंदरी दुनिया जी ख़बर पई। पहिरियों भेरो मूंखे अहसासु थियो ऐं कंहिं कम में जीनियस आहियां, होशियारु आहियां। थे सॼी दुनिया इंटरनेट ते टाइम वेस्ट पे कई ऐं उते आऊं इंटरनेट जी उन दुनिया सां जेके डार्कनेट चयो वेंदो आहे ऐं ही पंहिंजी अलॻि सुञाणप पे ठाहे ॾींहुं राति कंप्यूटर ते वेठो हूंदो हो। ईअं त हिते इलाही हैकर आहिनि पर मुंहिंजो हिकु ई हीरो आहे जंहिंजो नालो आहे मिस्टर एक्स। मिस्टर एक्स जे बारे में केरु नथो ॼाणे। हू किथां पंहिंजे सिस्टम खे ऑपरेट थो करे हलाए थो। सभिनी हैकरनि जे लाइ हिकु मॉडल आहे। मिस्टर एक्स जा 3 रूल आहिनि। को बि सिस्टम महफ़ूज़ न आहे। हमेशह उहो कमु करियो जेको सोलो हुजे। इन खां पोइ बेंजामिन ॿुधाए थो त मूंखे पिज़्ज़ा डिलीवरी जो कमु करिणो पवंदो हो। हिकिड़ी राति आउं पिज़्ज़ा डिलीवरी करण जे लाइ कुझु शागिर्दनि ॾे वियो हुउसि जिथे मूं मरी खे ॾिठो। मरी कॾहिं मूंसां गॾु पढ़ंदी हुई पर आउं हुनखे पसंदि कंदो हुउसि ऐं हू सभु शागिर्द इम्तिहान जी तयारी करे रहिया हुआ पर मरी जी तयारी कोन कयल हुई। आउं हुनजी मदद करण ते चाही छो जो आउं हुन जे लाइ सुपर हीरो थियण ते चाहियुमि। बेंजामिन मरी जी मदद करण जे लाइ यूनिवर्सिटी वेंदो आहे ऐं सर्वर खे हैक करे उतां पेपर कॉपी करे वठंदो आहे ऐं उते अचानक सिक्योरिटी गार्ड अची वेंदा आहिनि ऐं बेंजामिन पकड़िजी पवंदो आहे। बेंजामिन जो पहिरीं को बि मुजरिम वारो रिकॉर्ड न हूंदो आहे। इन करे बेंजामिन खे 50 कलाकनि जी सज़ा मिलंदी आहे ऐं हुनजी सज़ा इहा आहे त पूरे शहर जी सफ़ाई कंदो आहे। बेंजामिन जॾहिं सफ़ाई कंदो पियो आहे त हुनखे हिकु माण्हू मिलंदो आहे। मैक्स बेंजामिन खां पुछंदो आहे त तो छा कयो। बेंजामिन हिनखे ॿुधाईंदो आहे त मूं यूनिवर्सिटी जे सर्वर खे हैक कयो ऐं मैक्स बेंजामिन खे शाम जी पार्टी ते हिनखे दावत ॾींदो आहे जंहिं पार्टी में मरी पवंदी आहे जंहिंसां ही नंढे हूंदे खां प्यारु कंदो हो। बेंजामिन सां ई चवंदी आहे तूं त हिकु पिज़्ज़ा डिलीवरी वारो ई न। मैक्स बेंजामिन खे ॿियनि दोस्तनि सां मिलाईंदो आहे। हिकिड़े जो नालो स्टीवन ऐं ॿिए जो नालो बॉन हूंदो आहे। ही बि हैकर हूंदा आहिनि। स्टीवन बेंजामिन खे चवंदो आहे मैक्स मूंखे ॿुधायो आहे त तूं कंप्यूटर लैंग्वेज में इलाही होशियारु आहीं, असांखे साबित करे ॾेखार। बेंजामिन कंप्यूटर ते कुझु देरि वेही पूरे एरिया जी लाइट बंदि करे छॾींदो आहे
तॾहिं हुते पुलिस अची वेंदी आहे, छो जो हिन पार्टी में इलाही गोड़ थियो पिए। हिन पार्टी में इलाही माण्हू आया हुआ। पुलिस अचण जे सबबु हितां ई सभु भॼी वेंदा आहिनि। मरी ऐं बेंजामिन हिते मरी खे सभु कुझु यादि अची वेंदो आहे। बेंजामिन खे हू सुञाणे वठंदी आहे ऐं ही चारई मस्ती करण जे लाइ हिकु गवर्नमेंट ऑफिस वेंदा आहिनि, जिथे हिटलर जो फाउंडेशन थींदो पियो आहे। ही उते जे सर्वर खे हैक करे छॾींदा आहिनि ऐं जंहिं स्क्रीन ते हिटलर जो प्रेज़ेंटेशन हलंदो पियो आहे, हिटलर जी मज़ाहिया वीडियो हलाए छॾींदा आहिनि, जंहिंजे करे हुते सभु वेठल माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। पर उते जे सिक्योरिटी खे ख़बर पइजी वेंदी आहे त को हिन वेन में वेही केरु करे पियो। हिन खां पहिरीं हिन खे सिक्योरिटी वारा पकड़ीनि हा त वेन खणी उतां भॼी वेंदा आहिनि। कहानी वरी साॻे टाइम में अची वेंदी आहे, जिथे बेंजामिन हिन सां गॾु वेठो हूंदो आहे। उहा चवे थी, आउं तुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन छो करियां। बेंजामिन हिन खे पर्सनल डिटेल ॿुधाईंदो आहे। हिते अचण खां पहिरीं तव्हांजे सर्वर खे हैक करे सॼी इंफॉर्मेशन कढी छॾी हुई। हिन खां पोइ चारई मिली पंहिंजी ॾाॾी जे घर खे हिकु हेड क्वार्टर ठाहींदा आहिनि। ही पंहिंजो ग्रुप बि ठाहींदा आहिनि, जंहिंजो नालो रखंदा आहिनि किले। उहो हिन खे ॿुधाईंदो आहे, असां पंहिंजे हैकिंग जी दुनिया में मशहूरु थियण जे लाइ कई हैकिंग कई। हिते किले ग्रुप जे बारे में मिस्टर एक्स खां राय वठंदा आहिनि, छो जो हू दुनिया जो वॾे में वॾो हैकर आहे ऐं हिननि जो मॉडल बि आहे। जॾहिं इंटरनेट ते किले ग्रुप जो मिस्टर एक्स खां पुछंदा आहिनि त हू चवंदो आहे त कहिड़ो किले ग्रुप, ऐं कंहिं किले ग्रुप खे नथो ॼाणा। हिन ॻाल्हि ते मैक्स खे इलाही चिड़ाईंदी आहे, पर ही हार न मञंदा आहिनि। हिक खां हिकु हैकिंग करणु शुरू करे छॾींदा आहिनि ऐं हिकु ॾींहुं हिननि खे मिस्टर एक्स जो मैसेज ईंदो आहे। हीअ गवर्नमेंट एजेंसी जी हिकु सीक्रेट फाइल हूंदी आहे, जंहिंमें साइबर क्राइम जो कोड हूंदो आहे। किले ग्रुप को वॾो ग्रुप न आहे, ही हार्मफुल कोन्हे, मशहूरु कोन्हे। मिस्टर एक्स हिननि सां मश्करियूं कंदो आहे। हू चवंदो हो त ही ॿार आहिनि, हिननि खे हैकिंग जे बारे में कुझु न ख़बर आहे। इन जे करे ही चारई परेशान थी पवंदा आहिनि। बेंजामिन चवंदो आहे त हाणे पाण खे कुझु वॾो करणो पवंदो। जर्मन सेंट्रल इंटेलिजेंस जी ऑफिस खे हैक करणो पवंदो, उन जे सर्वर खे। ही चारई हिन कम जे लाइ राज़ी थी पवंदा आहिनि। ॿिए ॾींहुं उते वेंदा आहिनि जिते BND जो कचरो उछलाए पियो वेंदो आहे ऐं हिननि खे उते कुझु फाइलूं मिली पवंदियूं आहिनि, जंहिंमें ईमेल ID हूंदियूं आहिनि। ही उतां हिन ते मैसेज मोकिले सिक्योरिटी कोड चोरी करे वठंदा आहिनि ऐं जर्मन सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिस में घिड़ी पवंदा आहिनि। बेंजामिन हिननि जे सर्वर खे हैक कंदो आहे ऐं सॼी डेटा कॉपी करे छॾींदो आहे ऐं सभई प्रिंटरनि खे बि हैक करे छॾींदा आहिनि। ही हैकिंग करण खां पोइ ही सभु पार्टी पिया कंदा आहिनि ऐं बेंजामिन ॾिसी वठंदो आहे त मैक्स मरी सां गॾु साइड में बीठो आहे, जंहिंसां बेंजामिन प्यार थो करे। इन ॻाल्हि ते बेंजामिन नाराज़ थी उतां हलियो वेंदो आहे ऐं हुन ऑफिस मां जेका बि चुरायल डेटा मिस्टर एक्स खे मोकिले छॾींदो आहे। ॿिए ॾींहुं उहे दोस्त बेंजामिन सां मिलण ईंदा आहिनि। बेंजामिन मरी वारी ॻाल्हि ते मैक्स सां विड़ी पवंदो आहे। टीवी ते न्यूज़ ईंदी आहे, जॾहिं न्यूज़ ईंदी आहे ॿुधाईंदी आहे त जर्मन ऑफिस मां कुझु फाइल्स चोरी थियूं आहिनि। हीउ जेको फ्रेंड्स ग्रुप जो मेंबर आहे ऐं जर्मन सेंटर इंटेलिजेंस लाइ कमु कंदो हो ऐं हुनजी सॼी इंफॉर्मेशन हिन खे ॾींदो हो। असल में जेका फाइल मिस्टर एक्स खे बेंजामिन सेंड कई हुई, उन मां मिस्टर एक्स खे इहा ख़बर पई त फ्रेंड्स ग्रुप जो छोकिरो मेंबर हो, हीउ हिकु एजेंट आहे। इन करे मिस्टर एक्स हुनखे मारे छॾींदो आहे। उन सां गॾोगॾु फाइलुनि खे बि उते छॾे ॾींदो आहे, जंहिं हिन जो सॼो इल्ज़ाम किले ग्रुप ते अचे। इन ॻाल्हि ते बेंजामिन जा टई दोस्त हैरान थी पवंदा आहिनि, छो जो हुननि खे हिन बारे में कुझु बि ख़बर न हूंदी आहे। हीउ बेंजामिन ते इलाही दाऊं कंदा आहिनि। हू चवंदा आहिनि त पाण फ़ैसिलो कयो हो, पाण सिर्फ़ु प्रिंटरनि खे हैक कंदासीं, पर तो सभु कुझु गड़बड़ करे छॾी। हाणे पाण सभु फासी पवंदासीं। बेंजामिन चवंदो आहे, हीउ सभु मूं तव्हांजे लाइ कयो आहे, छो जो हैकिंग जी दुनिया में पंहिंजो नालो थिए। बेंजामिन चवंदो आहे, अगरि पाण खे बचणो आहे त मिस्टर एक्स खे ॻोल्हणो पवंदो। उन चेहरे जे पोयां आख़िर असली चेहरो कंहिंजो आहे, छो जो क़त्ल पाण कोन मिस्टर एक्स कयो आहे। पंहिंजे पाण खे बेगुनाह साबित करण जे लाइ बेंजामिन मिस्टर एक्स सां राब्तो कंदो आहे, जंहिंजे करे हिननि खे पब्लिक कंप्यूटर यूज़ करणो पवंदो आहे। बेंजामिन मिस्टर एक्स खे चवंदो आहे, जेका डेटा मूं तोखे ॾिनी हुई तो रूस खे मोकिली आहे। इन जे करे गवर्नमेंट किले ग्रुप ऐं फ्रेंड्स ग्रुप खे दहशतगर्द माणे विया। असांखे ख़बर आहे त तूं फ्रेंड्स ग्रुप जो मेंबर आहीं, असां बि इन ग्रुप खे जॉइन करण था चाहियूं। मिस्टर एक्स यूरोपल ते पंहिंजो कंट्रोल घुरण थो चाहे। उहो बेंजामिन खे हिकु लेटर ॾींदो आहे ऐं चवंदो आहे त तूं अगरि असांजे ग्रुप खे जॉइन करणु चाहीं थो त तोखे यूरोपोल जे सिस्टम में हिकु सॉफ्टवेयर इंस्टॉल करणो पवंदो। तॾहिं हुते पुलिस अची वेंदी आहे। त जीअं त पुलिस हुनखे पकड़े हुन खां पहिरीं बेंजामिन उतां भॼी वेंदो आहे। उन खां पोइ यूरोपोल जे अंदरि वञण जी कोशिशि कंदा आहिनि, जिथे हिनखे सॉफ्टवेयर इंस्टॉल करणो आहे। तॾहिं बेंजामिन खे किरियल हिकु पास मिली वेंदो आहे। बेंजामिन खणी हुनखे पाए छॾींदो आहे ऐं गार्ड खे चवंदो आहे
अंदर मुंहिंजो पर्स किरी पियो आहे, मूंखे हुनखे ॻोल्हणो आहे। बेंजामिन अंदर अची ऐं सॉफ्टवेयर हुन में इंस्टॉल करे यूरोपोल जे सर्वर ते पंहिंजो कंट्रोल पैदा करे वठंदो आहे। ॿिए ॾींहुं बेंजामिन अची मिस्टर एक्स खे ई रांदीको ॾींदो आहे, पर हिन रांदीके में हिकु ॿियो रांदीको लॻल हूंदो आहे। जीअं मिस्टर एक्स हुन सिस्टम में वञे थो त उन मां ख़बर पइजी वेंदी त मिस्टर एक्स केरु आहे, हू किथां पंहिंजे सिस्टम खे हलाए थो, पर मिस्टर एक्स खे उहा ख़बर पइजी थी वञे। हू हुन रांदीके खे क़बूल न कंदो आहे ऐं बेंजामिन जी कैमरा सां हुनजो फोटो कढंदो आहे ऐं इंटरनेट ते अपलोड करे छॾे थो। ऐं तॾहिं हुते रशियन माफिया अची वेंदा आहिनि। ही ओए रशियन आहिनि जिन खे मिस्टर एक्स डेटा मोकिली हुई। ही बेंजामिन खे मारण था चाहिनि। बेंजामिन उतां भॼी वेंदो आहे। भॼी करे ई हुन होटल में वेंदो आहे जिथे हिन जा 3 दोस्त हिन जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। जॾहिं बेंजामिन होटल जे कमरे में अंदरि वेंदो आहे, उन जा सभई दोस्त मरी चुका आहिनि। हू ऐं माए कहानी वरी साॻे टाइम में ईंदी आहे जिथे हिन खे ही पंहिंजी कहानी बि ॿुधाईंदो आहे। हिन खे चवंदो आहे त आउं कहिड़ी बि क़ीमत ते मिस्टर एक्स खे दुनिया जे साम्हूं आणणु थो चाहियां। उन मुंहिंजे सभिनी दोस्तनि खे मारे छॾियो आहे, मूंखे बि मारणु चाहे थो। हिन पुछंदी आहे त ही तूं सभु कीअं कंदे? बेंजामिन ॿुधाए थो त मिस्टर एक्स जी कमज़ोरी ते आउं हमलो कंदुसि, खे गवाह जे हिफ़ाज़त में रखिणो पवंदो। हिन हुन जी ॻाल्हि मञी करे बेंजामिन मिस्टर एक्स जा अरमान ख़तमु करण जे लाइ ऐं हैकिंग जी दुनिया में ही फैलाए छॾींदो आहे त मिस्टर एक्स गवर्नमेंट जे लाइ कमु कंदो आहे। इन ई हुन फ्रेंड्स जे ग्रुप हिकु मेंबर खे मारायो आहे ऐं डार्कनेस जी दुनिया जी आइडेंटिटी सुञाणप गवर्नमेंट खे मोकिलींदो आहे ऐं मिस्टर एक्स हिन ते कावड़जी पवंदो आहे। मिस्टर एक्स ख़बर वठण जी कोशिशि कंदो आहे त इहो सभु केरु पियो करे। बेंजामिन पाण डार्कनेस जी दुनिया में मिस्टर एक्स थी पवंदो आहे ऐं सभिनी खे चवंदो आहे त आउं मिस्टर एक्स आहियां। इन ॻाल्हि ते असली मिस्टर एक्स सॼो चरियो थी पवंदो आहे ऐं हू उते अची वेंदो आहे जिते बेंजामिन सभिनी खे ॿुधाईंदो पियो आहे त आउं मिस्टर एक्स आहियां, पर दरवाज़ो बंदि हुअण सबबु हू उते न अची सघंदो आहे छो जो बेंजामिन उते सिक्योरिटी लॻाए वेठो आहे। उते सिक्योरिटी खां सवाइ केरु बि नथो अची सघे। इन ॻाल्हि ते मिस्टर एक्स खे इलाही कावड़ अची वेंदी आहे। हू पंहिंजी सिक्योरिटी तोड़े बेंजामिन ॾे पहुची वेंदो आहे, पर बेंजामिन जो मास्क खणाइण जी कोशिशि कंदो आहे, पर हू ईअं करे न सघंदो आहे ऐं तॾहिं बेंजामिन पंहिंजो ई नकाब लाहे छॾींदो आहे ऐं चवंदो आहे त आउं बेंजामिन आहियां, पर आउं इहो ॼाणा थो तूं केरु आहीं। मिस्टर एक्स जी सॼी डिटेल ख़बर पइजी वेंदी आहे। ही अमेरिकन आहे जेको न्यूयॉर्क में रहे थो। ही 19 सालनि जो छोकिरो आहे ऐं हिनखे पुलिस ॿधी वेंदी आहे। हिन बेंजामिन खे चवंदी आहे त तयारु थी वञ, कुझु टाइम में तूं आज़ादु थियण वारो आहीं, तोखे नई जॻह ऐं नई सुञाणप मिली वेंदी। हिन इहो चई उतां वञण वारी हूंदी आहे, पर बेंजामिन जे हथ ते हिन निशान ॾिसी वठंदी आहे, पर हिन खे शक थी वेंदो आहे ही निशान त उहो ई आहे जेको मैक्स जे हथ ते हूंदो आहे। जॾहिं ही रुबन जे ऑफिस में ॻणण जी कोशिशि पई कई, हिन उतां ॼाण वठण जे लाइ निकिरी पवंदी आहे। सभिनि खां पहिरीं बेंजामिन जे घर वेंदी आहे जिथे हुनखे मेडिकल जा कुझु पना मिलंदा आहिनि। पोइ हू मरी ॾे वेंदी आहे ऐं हुनखे बेंजामिन जी फोटो ॾेखारींदी आहे। पहिरीं त मरी हुनखे सुञाणे न सघंदी आहे, जॾहिं हू हुनजो नालो ॿुधाईंदी आहे मरी सुञाणे वठंदी आहे ऐं हू चवंदी आहे हा ही मुंहिंजे स्कूल में हो, पर इलाही सालनि खां वठी मूं हिनखे ॾिठो न आहे। हुन खां पोइ हिन हिकु डॉक्टर ॾे वेंदी आहे जंहिं डॉक्टर बेंजामिन जी माउ जो इलाजु कयो हो। उहो डॉक्टर थो ॿुधाए हिन जी माउ खे हिकिड़ी अहिड़ी बीमारी हुई। डॉक्टर हुनखे ॿुधाईंदो आहे त हुन में 4 शख़्सियत हुयूं। उन खां पोइ हुन ख़ुदकुशी करे छॾी हुई। हिन पुछंदी आहे डॉक्टर खां छा ही बीमारी बेंजामिन में बि थी सघे थी? डॉक्टर जो चवे हा छो न थी सघे थी। उन खां पोइ हिन बेंजामिन जे ॾाॾीअ घर वेंदी आहे जिथे हुनखे हू बॉक्स ॾिसण में ईंदो आहे। इहो उहो ई बॉक्स हूंदो आहे जंहिंमें ही कवर रखियलु हुआ ऐं हिन सभु कुझु सम्झी पवंदी आहे। हू बेंजामिन ॾे वेंदी आहे, चवंदी आहे त होटल जे कमरे में असांखे हिकु बि लाश न मिली छो जो अहिड़ा के इंसान हुआ ई न। बेंजामिन खे चवंदी आहे त हीअ सॼी तुंहिंजी तकील हुई ऐं अॼु ताईं जेको कुझु थियो तो अकेले कयो आहे। हिन चवंदी आहे तोखे गवाह जे तौर ते असां नथा रखी सघूं छो तूं बीमार आहीं, मेडिकली फिट कोन आहीं, तोखे बि पंहिंजी माउ वांगुरु हिकु बीमारी आहे। इहो गवर्नमेंट जो रूल आहे, ऐं हिन में कुझु नथी करे सघां। बेंजामिन चवे थो न आउं बीमार कोन आहियां, आउं पंहिंजी माउ वांगुरु बिल्कुलु कोन आहियां। तो मूंखे गवाह जे तौर ते मुंहिंजी हिफ़ाज़त जो चयो हो। हिन चवंदी आहे मूंखे माफ़ु करे छॾ, आउं कुझु नथी करे सघां, हीउ गवर्नमेंट जो रूल आहे। इन खां पोइ हिनखे सर्वर रूम में वठी वेंदी आहे ऐं 5 मिंटनि जो टाइम ॾिए थी ऐं हू चए थी त तूं पंहिंजी सुञाणप चेंज करे सघीं थो। बेंजामिन सर्वर में पंहिंजी सुञाणप चेंज नथो करे बल्कि सॼी ख़तमु करे छॾींदो। इन जो मतिलबु आहे त बेंजामिन जो को बि रिकॉर्ड न आहे, हुनजो को बि वजूद कोन्हे। हुन खां पोइ हिनखे गाॾी में विहारे
हिकु जॻह ते खणी हुनखे छॾे ॾींदी आहे। फिल्म जे आख़िरी सीन में बेंजामिन हिकु ॿेड़ी ते हूंदो जिथे हिन जा दोस्त मरी, स्टीफन, मैक्स ऐं ॿिया हूंदा आहिनि। जीअं त हिन खे बेंजामिन गुमराह कयो हो त हुनखे का बीमारी कोन्हे ऐं हुन पंहिंजे दोस्तनि खे बचाइण जे लाइ हिकु मंसूबो ठाहियो। उमेद आहे त तव्हांखे हीअ स्टोरी इलाही पसंदि आई हूंदी। कमेंट्स में ॿुधाईंदा।